कंदकोट कच्चे पक्के में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो। ज़िले में पुलिस नफ़री 3 खां 400 वधाई वेंदी। जदीद हथियार भी पुलिस खे ॾिना वेंदा। बदअमनीअ सबब वापारी आम शहरी गैर महफूज़। ज़िले जो हर तबके जो चवणु आहे त धाड़ियलनि जा सरपरस्त सरदार आहिनि। जेकॾहिं को बि सरदार ॾोहारियुनि सां मुलविस हूंदो त उन सरदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। कानून वारे वज़ीर उमर सूमरो जी प्रेस कॉन्फ्रेंस। कानून वारे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद उमर सूमरो पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त धाड़ियलनि ऐं उन जे सरपरस्त सहूलतकारनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन शुरू कयो वेंदो, जंहिंजी हिकमत अमली तयार कई वई आहे ऐं ख़ासि करे शिकारपुर ऐं कश्मीर कंदकोट ज़िलनि में वॾे वज़ीर जे ख़ासि हिदायतुनि तहत कंदकोट पहुची अमन अमान जी सूरतहाल बाबति गॾिजाणी करे टारगेट तैयार किया विया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त फ़िलहाल कच्चे में ऑपरेशन नथो करे सघिजे छाकाणि त दरिया में पाणी अची वियो आहे। SSP रोहल खोस्तो यकीन ॾियारियो आहे त अमन अमान क़ाइमु करायो वेंदो ऐं सागर कुमार समेत समूरा मुख़वी बाज़ियाब कराया वेंदा। पुलिस जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं वेंदियूं। हुननि चयो त पुलिस जी डिमांड वॾे वज़ीर आॾो रखंदुसि। अक़लियती बिरादरी ऐं आम शहरी खे हर तरह जो तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। कंहिं बि सरदार जो पुलिस मथां को बि दबाव न हलंदो। पुलिस बाइख़्तियार थी करे कमु कंदी। सूबाई वज़ीर चयो त निगरान हुकूमत जो सभ खां वॾो टारगेट सिंध में अमन बहाल कराइणु आहे। लाड़काणे ऐं सखर डिवीज़न में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठणु हर हफ़्ते दौरो कयो वेंदो। सूबाई वज़ीर गुज़िरियल ॾींहुं कश्मीर में जुलूस जी सूरत में हथियारनि खणी नुमाइश कंदे कचे वेंदड़ माण्हुनि वारे सवाल ते चयो त हथियार खणी नुमाइश करण वारा कानून खां मथे न आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हुन वधीक चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल कच्चे में लिकियल आहिनि। पाणीअ जे करे ॾुखियाऊं पेश अचनि पियूं। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। इलेक्शन जो मामिलो सुप्रीम कोर्ट में हलियो वियो आहे। जेको फ़ैसिलो थींदो उन्हीअ ते अमल कयो वेंदो। कंदकोट डिस्ट्रिक्ट जी पेट्रोलिंग कंदो, बट टू बी फेयर रोहिल साहब खे कुछ शयुनि जी ज़रूरत आहे। नफ़री घटि आहे, क्राइम इलाही आहे। हितां जे क्राइम ॿ तरीक़े जा आहिनि, ॿ नौयत जा आहिनि। शहर जो क्राइम ऐं डकैती जो क्राइम जो कचे में आहे। ॿई क्राइम में हिकिड़ी कॉमन शइ आहे, लोकल सरदारनि जी सपोर्ट आहे। ताजर बिरादरी आई, एजुकेशन बिरादरी जा टीचर्स आया, उन्हनि शिकायत कई त टीचर नथा वञनि स्कूल खुर जे करे ऐं अगवा जे करे। लोकल सरदार जी जिते सपोर्ट हूंदी आहे त पोइ लोकल पुलिस खे बि प्रेशर हूंदो आहे। इन केयरटेकर सेटअप में को प्रेशर न आहे। अगरि प्रेशर आहे त सिर्फ़ु हिकिड़ी शइ जो आहे त क्राइम जे ग्राफ खे तव्हां किरायो। असां सभिनी जी ड्यूटी आहे। असां हिकिड़ो ओथ खयो आहे आइन ते। कंदकोट जे माण्हुनि जी हिकिड़ी राइट आहे एजुकेशन जी, फ्री क्राइम जी, ट्रेड जी, सिक्योरिटी ऑफ लाइफ, सिक्योरिटी ऑफ प्रॉपर्टी। इन्हनि जो फंडामेंटल हक़ आहे आइन में। पुलिस जंहिं महिल असांखे अश्योरेंस ॾिनी आहे त बाय नेक्स्ट वीक जॾहिं मां ईंदुसि हिते त को मटीरियल चेंज नज़र ईंदो असांखे। ऐं मां हितां जे माण्हुनि खे अश्योरेंस ॾिनी आहे त मां हर हफ़्ते ईंदुसि। बाक़ी तव्हां वटि को सवाल ॿिया आहिनि? साम्हूं आहे SSP साहब रोहिल साहब बि हिते आहे, सेक्रेटरी ह्यूमन राइट्स सेगुतला साहब बि गॾु आहे। मूंखे CM साहब हिकिड़े मिशन सां मोकिलियो आहे त कंदकोट जो क्राइम, शिकारपुर जो क्राइम, अपर सिंध जो क्राइम ग्राफ एतिरो वधी वियो आहे। तव्हां फील्ड में वञो ऐं इन इशू खे रिज़ॉल्व कयो। शिकारपुर मां कल्ह मिली आयुमि SSP सां, DC सां। हिकिड़े अस्पताल खे बि सरप्राइज़ चेक कयोसीं। मुंहिंजी दुआ आहे त असांजा सियासतदान बि ॿाहिरि कराची जे शिकारपुर जो सिविल अस्पताल वञनि त उनखे ख़बर पए त छा हाल आहे उन अस्पताल जो। न मेडिसिन्स आहिनि, न डॉक्टर्स आहिनि, न लाइट्स आहिनि। जेको कुझु पुछो त कंहिंखे को ख़बर न आहे। अचूं था लॉ एंड ऑर्डर ते। रोहिल साहब चार्ज वठियो आहे को 4-5 ॾींहं पहिरीं। असांजी तफ़सीली मीटिंग थी आहे ऐं असां स्ट्रेटजी डिस्कस कई आहे।
मां नेक्स्ट वीक वरी ईंदुमि हिते। असां कुझु टारगेट्स सेट कया आहिनि। जो माण्हू किडनैप थिया आहिनि उन्हनि खे रिकवर करिणो आहे। हिकिड़ी माई किडनैप थी आहे उन्ही खे रिकवर करिणो आहे। कचे जा ऑपरेशन हाणे नथा करे सघूं छो त पाणी आहे कचे में, उन जो वक़्तु ऐं टाइम तव्हांखे नथा डिस्क्लोज़ करे सघूं। रोहिल साहब कंदकोट जे माण्हुनि खे ऐं मूंखे CM साहब खे एश्योरेंस ॾिनी आहे त गश्त पाण